जेके मिठो पाणी हुजे, सफ़ाई सुथराई हुजे, ड्रेनेज हुजे या जेके उन सां रिलेटेड जेके बि इशूज़ आहिनि उन सिलसिले में असां अॼु पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे म्यूनसिपल जे चेयरमैन आसिफ़ अली मुगरी साहिब जन खे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था कयूं बालिकार। थैंक यू। हाणे जेकोवाद में जेके बुनियादी मसइला आहिनि हूअं त इलाही सारा आहिनि, उन्हनि सभिनी ते असां जेको आहे तव्हां सां स्टेप बाय स्टेप गुफ़्तगू कंदासीं। पर मेन जेको मसइलो आहे मिठे पाणी जो, मिठे पाणी जे हवाले सां हितां जे आवाम त मुख़्तलिफ़ मौक़नि ते प्लेटफॉर्म ते एहतजाज वग़ैरह या मुतालबा कया आहिनि पाणी जा, पर हितां जे चूंडियल नुमाइंदनि बि हिन मौज़ू खे डिस्कस कयो आहे। तव्हां असांखे ॿुधायो त मिठे पाणी जो जेको जेकोवा जो मसइलो आहे, हीउ जेको एॾो वॾो मेगा प्रोजेक्ट आहे किथे पहुतो आहे, कंप्लीट आहे, अधु को आहे, तव्हांजे हवाले आहे या न आहे, उन मुतलिक़ बिस्मिल्लाह रहमान रहीम। ये जेको मेगा प्रोजेक्ट आहे इहो असांखे USAID जे फंड सां जेको आहे इहो तामीर थियो आहे ऐं इन में जेको आहे मुख़्तलिफ़ ज़ोननि में 6 ज़ोन में इहो प्रोजेक्ट ठहियलु आहे। 6 यानी ओवरहेड टैंकियूं आहिनि असांजे जैकाबाद शहर में। इहो अञा ताईं असांखे हैंड ओवर न थियो आहे। तक़रीबन इहो सम्झो इहो कंप्लीट थियण वारो आहे। घणा परसेंट कंप्लीट हूंदो तव्हांजे ख़्याल में? मुंहिंजे ख़्याल में हाणे तक़रीबन इहो आहे 70% इहो कंप्लीट आहे। अञा ताईं इहो असांखे हैंड ओवर न थियो आहे। हाली जेको इहो असां हलायूं था इहो असां टेस्ट रन जे थ्रू हलायूं था, मतलब टेस्ट ड्राइव जीअं ट्रायल बेसिस ते। हा, टेस्ट जे थ्रू असां कयूं था, टेस्टिंग कयूं था। जो जेके बि टैंकियूं आहिनि असां 4 जेके आहिनि टैंकियूं उहे असां मुकमल टेस्ट में हलायूं था। 2 जेके आहिनि उहे अञा ताईं रहियल आहिनि, उन्हनि खे मतिलबु हफ़्ते में हिकु दफ़ो 10 ॾींहं में जेके रहियल आहिनि टैंकियूं उन्हनि जे बारे में इहो बि हुयो त उन में का सीपेज या लीकेज जो कोई इशू हो, उहो ठीकु थी वियो आहे? उहे 2 टैंकियूं हुया, जेको हिकिड़ो निमाइश ग्राउंड में टैंकी आहे, ॿियो सर्किट हाउस में टैंकी आहे। इन्हनि में जेके हुया लीकेज वग़ैरह हुया त उहे इन्हनि खे शुरू में जेको टेस्ट कयनि उनमें इहे ज़ाहिर थिया। उनको पोइ उन्हनि मुरमत करे तक़रीबन हाणे माशाल्लाह सां उनखे सेट करे छॾियो अथनि। हाणे उहो जेको आहे तक़रीबन पोएं हफ़्ते असां ड्राइव कयोसीं, वरी हाणे हिन हफ़्ते में उहो जेको आहे उनमें पाणी स्टोरेज कयोसीं। किथे बि अहिड़ो को लीकेज वग़ैरह असांखे नज़र न आयो आहे। इन जे लाइ उनजो बि हाणे टेस्टिंग हले थो ॿिनि जो। मतिलबु त उहे बि क़ाबिल इस्तेमालु आहिनि? जी जी हा, क़ाबिल। हाणे रहियल छा आहे, कहिड़े मरहले ते अची करे इहो कमु रुकिजी वियो आहे, कहिड़ी शइ रहियल आहे? कमु रुकिजी त न वियो आहे, कमु इहो मुसलसल हले थो। छो जो करे वॾो कमु इहो पहिरों ई MSDP जे तरफ़ां इहो गॾु थी हले थो, उन्हनि जी मॉनिटरिंग में आहे इहो कमु। MSDP सिंध गवर्नमेंट सां एफिलेटेड इदारो आहे, उन जे इन में इहो हले थो निगरानी में। ऐं मुख़्तलिफ़ हिसाब सां इहे हलंदा, किथे को लॻून किथे का कमु इन्हनि जो विच में इहो महीनो ॾेढ 2 महीना कोरोना जे करे थोरो हाणे डिले थियो हुयो। वरी उनखां पोइ हाणे हिननि जा जेके आहिनि क्लैम्प्स वग़ैरह आहिनि उहे कमु हलनि था शहर में, उहे मतिलबु बाक़ाइदा कमु पंहिंजो हलाइनि था। न, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको पाइपलाइन जो इशू आहे, काफ़ियुनि जॻहनि ते त माण्हुनि खे इहा बि अञा ताईं कंप्लेन आहे त असां वटि पाइपलाइनूं न आहिनि पहुतियूं, या जेकॾहिं पहुतियूं आहिनि त उते जेको तव्हां टेस्ट रन कयो था त उन में बि मसइलो थिए थो कि पाणी जो हुते लीकेज वग़ैरह या उहे जेके इशूज़ आहिनि। इहो मेन जेको आहे जाफ़राबाद जो इलाइक़ो आहे, ओॾे जेको आहे पाइपलाइन के इलाइक़े में थोरे में विधा आहिनि ऐं काफ़ी ज़्यादातर इलाइक़े में पाइपलाइन न हुया। पोइ जीअं मां चेयरमैन थियो हुयुमि त पोइ मां चयो बाबा हे कयो, इन में ॿिया जंहिं इलाइक़े में पाइपलाइन न आहिनि उहे पाइपलाइन पोइ असां रिटर्न में इन्हनि खे ॾिनोसीं। उनको पोइ इन्हनि USAID वारनि MSDP वारनि टेंडर कयो। टेंडर खां पोइ उहे ठेकेदार बि हाणे ऑन बोर्ड अची विया आहिनि। हाणे जंहिं इलाइक़े में जाफ़राबाद इलाइक़ो अथव तव्हांजो इन पासे में पाइपलाइन न आहे विधल उन जो कमु बि हाणे स्टार्ट थी चुको आहे ऐं उहो ई हाणे पाइपलाइना पवंदा। ऐं जंहिं घर में कनेक्शन न आहिनि, क्लैम्प न आहिनि, उहे बि हाणे उहो ई कॉन्ट्रेक्टर जेको आहे इहो क्लैम्प वारो इहो कनेक्शन आहे ॾींदा। अच्छा, जेके शुरू में जॾहिं माण्हुनि जेको आहे त कनेक्शन वरिता, जंहिं डिमांड नोटिस बि आया, उहे साॻा बहाल आहिनि या जॾहिं स्कीम ॿीहर तव्हां शुरू कंदो त वरी ॿीहर इहो प्रोसेस खे ॿीहर कंदो? इहो जेके कनेक्शन आहिनि इहो फ्री ऑफ कॉस्ट जेको आहे USAID जे तरफ़ां जेको आहे घर घर पुॼायो वियो आहे। सिर्फ़ु इन्हनि जो जेको रजिस्ट्रेशन असां वटि थी आहे। रजिस्ट्रेशन इहो आहे जो उन्हनि शनाख़ती कार्ड, कॉन्टेक्ट नंबर। पहिरियां बि जेको प्रोजेक्ट हुयो त उन भेरी बि इहे सॼा जेको मुशर्रफ साहब जे टाइम में, हा मुशर्रफ साहब उहो जेके हुया उहो असां न वरिता, न्यू रजिस्ट्रेशन थी आहे। छो जे करे उहो प्रोजेक्ट खे तक़रीबन वॾो अरसो थियो आहे, तक़रीबन बंदि पियल आहे उहो। उन जो जेको उनको पोइ शहर जी आबादी आहे डेली इंक्रीज़ थींदी आहे। हा, त नवां घर नवां हे नई रजिस्ट्रेशन थी आहे। USAID MSDP वारनि सां गॾिजी म्यूनसिपल
इहा रजिस्ट्रेशन कराई आहे। उहा रजिस्ट्रेशन कंप्लीट थी चुकी आहे जेका असांजी पॉपुलेशन आहे उन हिसाब सां? उन हिसाब सां रजिस्ट्रेशन कंप्लीट आहे। हाणे घणनि माण्हुनि जा हिते तव्हां वटि माना नाला रजिस्टर्ड आहिनि, घणा घर तव्हां वटि रजिस्टर्ड आहिनि राउंड अबाउट? टोटली फैक्ट्स एंड फिगर हाणे मूंखे एतिरो यादि न हिकिड़ो राउंड अबाउट अंदाज़ो हिकिड़ो अंदाज़न इहो मुंहिंजे ख़्याल में तक़रीबन 7,000 6,000 एतिरा मतिलबु असां वटि रजिस्टर्ड थियल आहिनि। अच्छा जी जी हा। हाणे ॾिसो त माण्हुनि जो काफ़ी राय इहा बि आहे त म्यूनिसिपल कैपेबल कान्हे इन वॾे प्रोजेक्ट खे रन करण जे लाइ। ऐं जॾहिं असां राब्तो था कयूं MSDP वारनि सां त उन्हनि जो चवणु इहो आहे त असां हर क़िस्म जी हेल्प करण लाइ तयारु आहियूं। असां हिननि खे जेको आहे स्टाफ जंहिंखे असां हीउ प्रोजेक्ट हैंडओवर था कयूं त भले असांखे इहो सॼो आहे उनखे असां ट्रेनिंग्स वग़ैरह करायूं। जीअं फैसलाबाद में हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट अहिड़े क़िस्म जो हले पियो, जहिड़े तरीक़े सां उहे था कनि असां हर क़िस्म जी फैसिलिटीज़ ॾियण लाइ तयारु आहियूं। जेकॾहिं MSDP वारा तव्हांखे फैसिलिटेट कनि था, तव्हांखे इहो प्रोजेक्ट जेको आहे सॼो हिकिड़ो मास्टर प्लान ठाहे करे तव्हांजे हवाले कनि था, त पोइ छा सम्झो था त पाणी तव्हां ॾेई सघंदा? म्यूनसिपैलिटी जेकी आहे छो केपेबल न आहे? म्यूनसिपैलिटी में आहिनि, एक्सपर्टीज़ आहिनि जेको इहो इन खां पहिरियों बि जेको सिस्टम हले पियो उन खे बि हलाइनि पिया। पर हाणे हिकिड़ो प्रोजेक्ट में ऑलरेडी को फॉल्ट हुजनि त तेतिरे ताईं त असां हैंडओवर नथा करे सघूं जेतिरे ताईं उहे फॉल्ट्स वग़ैरह क्लियर हुजनि। छो जे करे म्यूनसिपल कमेटी वटि एतिरा फंड्स वग़ैरह न आहिनि जो इहो अरब वारे प्रोजेक्ट वारे खे आमदनी बि न थींदी न साईं। जेकॾहिं तव्हांजा फंड्स न आहिनि त तव्हां पर होम जेको आहे त एतिरी सारी चार्जिस बि त मिलंदी, उहा त मिलंदी। पर हाणे जेको हिकिड़ो हिननि खे प्रोजेक्ट कंप्लीट करे असांखे ॾियणो आहे त असां अॻु में उहो छो वठूं? जेतिरे ताईं उहो 100% कंप्लीट हुजे, असांखे को रिजर्वेशन न हुजनि जो बाबा हिन में हे फॉल्ट आहिनि त असां छो वठूं? उहो असांखे कंप्लीट करे ॾियनि टोटली। किथे असांखे बि तो शहरियुनि खां शिकायत न मिले बाबा ओके आहे, जाॾो काॾो पाणी साफ़ु मिले थो सॼे शहर खे, किथे बि को फॉल्टी को बि अहिड़ो को फॉल्ट्स वग़ैरह न आहिनि। तव्हांजे ख़्याल में भला का डिज़ाइनिंग में को इशू आहे या तव्हां सम्झो था त कुझु टेक्निकल शयूं अहिड़ियूं आहिनि जेकॾहिं इहो रन थियो बि त माण्हुनि खे उहे बेनिफिट्स न मिली सघंदा? तव्हांजे ख़्याल में इहो जेको आहे न हिननि जे डिज़ाइनिंग सां मां मुतमिन न आहियां, सेटिस्फाई न आहियां। छो जे करे इहो पहिरियों असांखो अॻु में इहो 2015 में अलाए 14 में उन टाइम डिज़ाइन थियल आहे। 2014-13 ईअं डिज़ाइन थियल आहे। उन जे हिसाब सां हिननि जो डिज़ाइन ईअं थियल आहे, सिंध गवर्नमेंट वारनि सां गॾिजी हिननि डिज़ाइन कयो आहे त हर घर में हे जीअं असां आम मोटर यूज़ कंदा आहियूं अधु वारी, त हिननि छा कयो आहे त उहो मोटर हिननि खे इन पाइप ते न हणिणो। हिननि अंडरग्राउंड टैंक आहे, जीअं कराची में तव्हां ॾिठा हूंदव, हिननि चयो इन पाइप ते मोटर न हणो। ईअं कयो सिस्टम जो हर को माण्हू पाणी हले अंडरग्राउंड टैंक में। हालांकि जेका बि असांजो ग़रीब इलाइक़ो आहे हिते माण्हुनि वटि अंडरग्राउंड टैंक आहे, ट्रेंड ई कोन्हे। नाले मात्र चंद के घरनि में को 50-100 अहिड़ो को घर मुमकिन आहे हुजे जंहिंमें अंडरग्राउंड टैंक आहे, त असां हुते ट्रेंड ई कोन्हे त हर कंहिंजी टैंक छित ते हूंदी आहे। छत ते हूंदी आहे। हाणे जेको इहो डिज़ाइन थियल आहे उहा डिज़ाइन हाणे जेको आहे न चेंज नथो थी सघे। छो जे करे उन टाइम इहो डिज़ाइन ते कमु हलियो आहे ऐं जेको बि इहे MSDP वारनि सां जेको बि हिननि कमु कयो आहे हे उन डिज़ाइन जे तहत थियो आहे। हा, हाणे इहो तव्हांजो इहो न आहे हे जो काफ़ी जाइनि ते इशू हूंदा, किथे बाबा पाणी न आहे, किथे पोइ हे जेको मोटर हलाइनि था ऐं इहो पाणी तव्हांखे 24 कलाक ॾियणो आहे। 24 कलाक इन जे ॾियण सां तव्हांजो ड्रेनेज अप थी थो वञे, पाणी हले थो, काफ़ियुनि जा टैंकियूं फुल थियनि था, वरी बि उहे आउटफ्लो जेको आहे उन्हनि जो हारिजे वञे थो, हारदा रहनि था, यको मतिलबु पाणी हले थो 2-3 कलाक जा, तव्हांजो ड्रेनेज सिस्टम मथे अची थो वञे, उनजो बि आउटफ्लो न आहे। हाणे इन जे करे USA वरी ॿियो ड्रेनेज सिस्टम ॾिनो आहे जो पाणी हले इहो ड्रेनेज सिस्टम बि वरी उन ते कंप्लीट थिए। ड्रेनेज सिस्टम जेको अॻु में मिलियल हो उहो बि त जेको आहे नाकारा थी वियो पंहिंजे फाइनल थियण खां, या उनजा जेके रिज़ल्ट्स मिलणा हुआ उन्हनि खां अॻु में हिकिड़ो त अॻु में बि नाकारा थी चुको आहे। हाणे जेकॾहिं इहो ड्रेनेज सिस्टम बि आहे उनखे बि जेकॾहिं चङी तरह हलाइण जी ज़रूरत आहे न। प्रोजेक्ट त मिलनि था, मसइलो इहो आहे त उहो तव्हां में उहा केतिरी उहा आहे जेको तव्हां प्रोजेक्ट असल में उहो जेको आहे तव्हांजो सिंध गवर्नमेंट जो ड्रेनेज सिस्टम में जेके वॾा नाला ठहिया विया ऐं अंडरग्राउंड नाला आहिनि जंहिंमें एतिरी कैपेसिटी न आहे जो पाणी खे उहो करे। हुननि जेको डिज़ाइन कयो उहो बि ईअं ई हाणे जेके हे USA वारा ठाहिनि था इहे ओपन ड्रेन ठाहिनि था। जीअं पुराणे दौर में असांजी हूंदी हुयूं ओपन ड्रेन, किथे बि कोई ब्लॉकेज हुयो कुझु बि हुयो त उहो मतिलबु मैन्युअली भली को मशीनरी या कंहिंजे बग़ैर ई मैन्युअली स्टाफ इहे असांजो परे करे। हाणे हे जेके USA करनि था त इहे ओपन ड्रेन आहे, उन खे बहाल करनि था ऐं ओपन इहो थींदो सॼो ड्रेन सिस्टम। अच्छा, रिपोर्ट्स इहे ॻाल्हियूं बि थियूं त जेको आहे वाटर टैंक्स जेको तव्हांजो प्रोजेक्ट आहे जिते उतां जेको आहे त इहे ट्रैक्टर टैंक जेको आहे त पाणी जा भरिजनि पिया, या इहे या त उहे चोरी थियनि पिया,
या त वरी उहे जेको आहे पैसो ते विकिरो थियनि पिया या कुझु इन सिलसिले में इहे कुझु फुटेजिस बि जेको आहे हलिया मीडिया ते, त इहो इन में केरु मुलविस? न न इन में को अहिड़ो मुलविस कोई बि न आहे। हे जेको पाणी असां वटि ईंदो आहे हलंदो आहे, त पोइ जीअं के मस्जिद जो के मंदिर जो या को तो जीअं कोई बि कंहिंजो बि टैंकर हुजे भली उनखे फ्री ऑफ कॉस्ट में असां फिल करे ॾींदा आहियूं। असां वटि माण्हू त चाहिनि था असांखे घर वेठे पाणी मिले न, इहो टैंकर जे ट्रेंड शुरू थियो उहो त पोइ असल में जेको आहे घर वेठे माफ़िया पैदा थी वेंदी, जीअं कराची में टैंकर माफ़िया आहे। न न उहो न आहे। हिते जेको आहे घर वेठे असांजा मुख़्तलिफ़ ज़ोन्स हलंदा आहिनि। अल्टरनेट ते असां ज़ोन्स खे रखियो आहे, जेके हाणे असांजा 6 ज़ोन में आहिनि, हाली असां 4 ज़ोननि खे हलायूं था। अल्टरनेट डे हिकु ॾींहं में 2 ज़ोन हलायूं था, वरी ॿिए ॾींहं में 2 ज़ोन ॿिया हलायूं था। अल्टरनेट डे ते सबब साईं असल में 2 कलाक जो हले थो पाणी, हिकिड़ो ई ज़ोन अगरि 2 कलाक हले थो त उन खे वरी एतिरी ज़रूरत नथी पए जो वरी ॿिए ॾींहं ते बि उहो ॾेई सघूं। जी हा, बिजली जो इशू त हाणे न आहे रहियो न, बिजली जेको मसलो हुयो बिजली माशाल्लाह असां बिजली जो इशू असांखे रमज़ान में यको रमज़ान खां पहिरियों असांखे बिजली जो इशू हुयो। उनखां पोइ जो असां इहो लेटरां लिखियासीं, वरी तव्हां जेके सहाफ़ी भाइनि जेके शेयर कयो तव्हां सभिनि तव्हां कयो, तव्हां सभिनि जा तौराइता आहियूं इन इशू खे तव्हां उथायो। उनखां पोइ तक़रीबन अॼु 20-25 ॾींहं आहे बिजली जो इशू असां वटि न आहे। बिजली जो इशू न आहे ऐं मुख़्तलिफ़ वार्ड्स में मुख़्तलिफ़ ज़ोन्स हिसाब सां हले थो असांजो। कुझु ज़ोन जंहिंमें कंहिं पाणी नथा हलनि, मां अॻु में ॿुधाए छॾाऊं, जेके तव्हांजा निमाइश वारी टैंकी ऐं तव्हां जाफ़राबाद वारो इलाइक़ो, ॿियो तव्हांजो जेको सर्किट हाउस वारो इलाइक़ो आहे, सर्किट हाउस वारी टैंकी, सर्किट हाउस वारे इलाइक़े में तव्हांजो मां तव्हांखे ॿुधायो वञा पहिरियों तव्हांजो सर्किट हाउस वारो इलाइक़ो फ्री अची, पोइ हिते राइफल नाको वारो इलाइक़ो जेको मुंहिंजी बि कंस्टिट्यूंसी में अचे थी, उन में पाइपां वग़ैरह थियल आहिनि, पर उहो अञा ताईं टैंकी फुल स्टार्ट न आहे जो रनिंग कंडीशन में न आहे। टेस्ट रन हले थो, हिकु ॾींहुं हलायोसीं, को फॉल्ट आहे को छा आहे मेजरमेंट्स में कुझु बि आहे त वरी उनखे सेट कयूं था 2 ॾींहं 3 ॾींहं, उहो बि MSDP वग़ैरह उनखे ओके करनि था, वरी 2-3 ॾींहं खां पोइ वरी उहो हलायूं था टेस्ट रन में। हा, 2 इहे टैंकियूं आहिनि, वीचारनि खे मिलनि। माण्हुनि जी इहा बि शिकायत रही आहे त टेक्निकली इशू आहे, असांजे घर जे भरिसां जेका टैंक जेका वेझो थी पवे उतां असांखे कनेक्शन नथो मिले, पर असांखे कनेक्शन उन टैंक खां आहे जेका असां खां तमामु घणी परे आहे। जॾहिं उहो पाणी जॾहिं असां ताईं पहुचे थो त उहा इंड थी वञे, असांखे पाणी नथो मिले। इहे बि इशू आहिनि, इहे बि इशू आहिनि, इहे मूंखे बि ख़बर पिया आहिनि। इहे जीअं मेन इहो डंगरमाला में हिकिड़ो इशू थियो आहे, मां ख़बर आहे डंगरमाला में इहो इशू थियो आहे। त इहो जेको डंगरमाला खे नज़दीकी टैंकी आहे फॉरेस्ट ग्राउंड, पर डंगरमाला वारे तव्हांजे पोर्शन खे हिननि ॾिनो आहे बस स्टैंड खां। बस स्टैंड इन खां परे आहे तक़रीबन हूंदो 3-4 किलोमीटर, हालांकि हो कुझु ई मीटरनि ते आहे। हा, हो कुझु ई मीटरनि ते आहे फॉरेस्ट ग्राउंड। इन जे लाइ अगरि उनखे पाणी न मिलियो, मुंहिंजे नॉलेज में आयो, त उनखां पोइ मां जेको MSDP खे उन्हनि खे मां नोटिस में आंदो, मां चयो बाबा हिननि खे डंगरमाला वारनि खे तव्हां फॉरेस्ट ग्राउंड मां कनेक्शन ॾियो, असां हिननि खे कुझु करे नथा। त पोइ उन्हनि चयो आहे ठीकु आहे, असां इहे मेजरमेंट्स चेक कयूं था, छा आहे छो न आहे, असां हिननि खे कोशिशि कंदासीं उन टैंकी में, अगरि न थियो त पोइ असां फॉरेस्ट ग्राउंड में ॾींदासीं। उहो असां रिटर्न में हिननि खे ॾेई चुका आहियूं, अलाह करे ॾिसूं था हिननि जो मसइलो इहो हल थी वेंदो। अच्छा, हाणे मजमूई तौर ते इनखे कलेक्ट था कयूं त पाणी जो मसइलो सम्झो था त माण्हुनि खे घरनि ताईं पाणी पहुचण में घणो टाइम लॻंदो, इहो मसइलो हल थी वेंदो या इहो अञा लैंगर ऑन रहंदो अॻिते? न न, इनशाला अलाह करे इनशाला इहो हल थी वेंदो। तक़रीबन इहो जेको USAID वारनि कयो आहे सुठो हिकिड़ो स्कीम आहे, पर माण्हुनि खे बि इन स्कीम जो ख़्यालु करणु घुरिजे। असांजा हिते जेके अवाम आहे उहो थोरी हद खां वधीक याने जल्दबाज़ी कंदी आहे। जीअं उहो कंदा आहिनि कनेक्शन, जीअं को चवंदा आहिनि बाबा हे जीअं थींदो, वरी म्युनिसिपल वारा ईंदा, जीअं रेवेन्यू जनरेट आहे 700 रुपयनि जो फीस रखियो वियो आहे। जॾहिं इहो फुल शहर खे पाणी सप्लाई थींदो त पोइ मंथली बेसिस ते हिननि खे 700 रुपयो पे करिणो पवंदो। त हे माण्हू छा था करनि, माण्हू इन खां वधीक थो हाणे ख़र्च करे, परेशानी जुदा आहे। इन खे 700 जो बचण खां माण्हू छा था करनि, उन लाइन खे पंचर करनि था, जेको उहो चवनि था जो मुसलसल असां इहो फीस कंटिन्यू न कयूं, रजिस्ट्रेशन नथा कराइनि, पाण ई मतिलबु जेको पंचर करे, उहो पंचर थियणु असांजे नुक़सान में आहे, सॼे शहर जो, सॼे पाड़े जे नुक़सान में आहे। पाणी लीक पाड़े सॼे टैंकी खे जेको OHR जो हेड आहे, अगरि कोई बि पंचर थियो, वरी उनमें जो ड्रेनेज जो पाणी अची वियो, पंचर प्लास्टिक लाइन आहे, अंडरग्राउंड पाइप लाइन, अगरि कोई बि ईअं करे थो त असांखे म्युनिसिपल खे ॿुधाइनि त असां हुन ते एक्शन खणूं। इनखे नथा ॿुधाइनि पाड़े वारा, असांखे बि ख़बर न, उहो कहिड़ी कार्रवाई करे सघो था? कार्रवाई इहो करे सघूं था, असां अगरि जंहिंजो बि आहे, जेको बि उनमें प्लम्बर वग़ैरह जेको बि असांजो लाइन पंचर कंदो, उन ते असां FIR कराईंदासीं।
ऐं उनखे असां जेको बि कानून जे तहत कार्रवाई आहे उन कंदा ऐं जेको घर वारो लाइन कंदो उनजे मथां फाइन रखंदासीं ऐं उन्हनि जो लाइन बि असां डिसकंटिन्यू कंदासीं जेतिरे ताईं उहो वरी रजिस्ट्रेशन कराए वरी असां उनखे कंटिन्यू कयूं। मां जॾहिं तव्हांखे उहो पंहिंजो जेको आहे रजिस्ट्रेशन थिए रजिस्टर्ड गारंटीज़ ॾे तव्हांखे त बाबा रजिस्ट्रेशन थींदो तॾहिं वरी उनखे कंटिन्यू कंदा। अच्छा, भला आख़िरी ॻाल्हि, घणनि माण्हुनि असांजे प्रोग्राम में अची करे MP जेका वाद हुजे या ॿिया जेके बि माण्हू इन सिलसिले में जिन बि असां सां हिते डिस्कस कई आहे, त उन्हनि जो चवणु इहो आहे त भई जेकॾहिं MC जेको आहे त अगरि हैंडओवर नथी करे सघे या नथी रन करे सघे त हिकिड़ो वाटर बोर्ड ठहे जेको मैनेजमेंट थिए, उन खां बाद में इहो सिस्टम हले, रेवेन्यू बि कलेक्ट करे, उन खां पोइ इहा स्कीम चङी तरह हलाए, त छा इहो इन जी ज़रूरत आहे या न? वाटर बोर्ड हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे ऐं सुठो इदारो आहे। सही, सदा अगरि अहिड़ो को कम्युनिटी जा माण्हू बि शामिल हुजनि हुन में, जो कुझु पॉलिटिकली हुजनि या कुझु जेका सही आहे, असांखे कोई बि इशू न आहे इन में। भले अगरि जेकाबाद जो जेको बि जेकाबाद शहरियुनि जे भलाई जे लाइ आहे, असां उन में राज़ी आहियूं। असांखे कोई ज़रूरत न आहे जो भली म्यूनसिपल कमेटी इहो हलाए। अगरि वाटर बोर्ड सिंध गवर्नमेंट अहिड़ो करे थी जो वाटर बोर्ड ठहे, इहा सुठी ॻाल्हि आहे। मुताबिलो कयो न मुताबिलो सुठी ॻाल्हि आहे। गवर्नमेंट जी पॉलिसी ख़बर न आहे किथे बीहे थी। थींदो त उहे माण्हू मुतालबो कंदा त पोइ वरी उहो जेको आहे सिंध गवर्नमेंट ॾे वेंदो, पोइ वरी थींदो त गवर्नमेंट जी पॉलिसी आई त गवर्नमेंट अगरि चाहे थी त हिते वाटर बोर्ड ठहे त सुठी ॻाल्हि आहे। वाटर बोर्ड में रेवेन्यू जनरेट जेकी थिए उहा उते ई यूटिलाइज़ थिए, इहा सुठी ॻाल्हि आहे। असांखे हिन में कोई बि इशू न आहे। गुज़िरियल जेका परवेज़ मुशर्रफ जेका स्कीम ॾिनी उहा नाकाम थी वई, त उनजी नाकामी खे साम्हूं रखंदे असां एक्सपीरियंसिस पंहिंजा रखी करे त तजुर्बो त भई हाणे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हुयूं जंहिंजे करे इहा स्कीम नाकाम थी वई ऐं उहे ग़लतियूं असां ॿीहर रिपीट न कयूं। सही आहे। सम्झो था त तव्हांजी तरफ़ां सजेशन्स कहिड़ियूं आहिनि? तव्हां ज़ाहिर ॻाल्हि आहे फील्ड में रहो था त हिननि सभिनी शयुनि खे चङी तरह ॾिठो बि आहे, चेयरमैन बि आहे म्यूनसिपल कमेटी जा, सम्झो था त कहिड़ियूं शयूं अगरि दूरि कजनि जेके मिस्टेक्स आहिनि त इहा स्कीम कामयाबु थींदी? इहो मेन जेको आहे तव्हां चओ था वाटर बोर्ड, इहो सुठी ॻाल्हि आहे त हिकिड़ो इदारो हूंदो, उहो हूंदो ई सिर्फ़ु इन वाटर सप्लाई लाइ। म्यूनसिपल कमेटी खे ॿिया सिस्टम आहिनि, ड्रेनेज आहे, सॉलिड वेस्ट आहे, ॿिया आहिनि, काफ़ी उनजा आहिनि। असांजो टैक्स रेवेन्यू जनरेटेड आहे या जेके शॉप्स आहिनि इन असां वटि खोड़ आहिनि। अगरि हिकु हूंदो ई वाटर बोर्ड सिर्फ़ु हूंदो ई वाटर सप्लाई ते त इहो सुठी ॻाल्हि आहे, सदा थिए ऐं उनखे थिए भली उहो हलाए, उहो रेवेन्यू जनरेट बि उहो ई करे उन सिस्टम खे हलाए, त असांखे कोई एतिरा न। बहरहाल मेन ॻाल्हि जेकी रीज़न हूंदो आहे, अधु त असांजो जेको आहे न आवाम ई उनखे सिस्टम खे फेल करण में हूंदी आहे, जो पाण उहे इलीगल कनेक्शन आणंदी आहे। सही, इलीगल कनेक्शन लॻाए प्लास्टिक लाइन, असां हिरल आहियूं, वापडा जा कनेक्शन इलीगल हलाइण ते रही विया आहियूं ऐं जेको आहे त गैस जे हवाले सां या कुझु, पर जेकॾहिं पाणी त ज़िंदगी आहे, जेकॾहिं उनखे चङी तरह कंदा त पंहिंजी शइ आहे न। असल में ॾिसो, तव्हां ॾिसो था वापडा जी ॻाल्हि कयो, वापडा इलीगल, वापडा जा यूनिट आहिनि कॉस्टली। तव्हां अगरि हलाओ था 100-200 तव्हांखे फी यूनिट वञी 20 रुपए सां पवंदो। हिन जो असांजो त को बि कॉस्टली 20 रुपए तव्हांखे पर यूनिट पवंदो। तव्हांजी अगरि कंजप्शन वधीक आहे तव्हांजा ज़ाहिरी ॻाल्हि आहे फिक्स आहे न, असांजो मंथली 700 रुपयो फिक्स आहे, उनमें 500 रुपया जेको आहे पाणी जो आहे ऐं 100 रुपयो रखियो अथनि सॉलिड वेस्ट जो ऐं 100 रुपयो उन्हनि रखियो आहे वेस्ट वाटर जो, यानी 700 रुपयो रखियो अथनि। असांजो तव्हां ॾिसो अगरि जेतिरो बि पाणी हलाईंदो इहे पैसा मिलंदा, त अगरि जेको हुते हलनि था असां वटि मोटर सड़नि था, मोटर आहिनि या हुते जेके बि फॉल्ट ईंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हे ॾिसो बिजली ते आहे, इनमें ज़ाहिरी ॻाल्हि आहे मेंटेनेंस हूंदो ई हूंदो। जेके बि सिस्टम आहिनि, किथे लीकेज आहे, मेंटेन थींदो रहंदो त हलंदो। अगरि इन जो तव्हां चोरी करे 700 रुपया सिर्फ़ु बचाईंदव त पोइ इहो सॼो सिस्टम पैसा तव्हां ॾिसो। हिकिड़ो नंढा गॾा गाॾे वारा जेके इहे हलंदा आहिनि डोंकी कार्ट असां वटि, उहो ई हिकिड़ो ड्रम 20 रुपए सां शहर में मिले आहे। उन खां बाद में जेके वरी मिनरल जेके ॿिया बॉटल्स आहिनि उहे वधीक अञा महांगा आहिनि ऐं उन खां अलावा पूरो थोरी आहे, माण्हू त माना ज़रूरत जो छड़ो पाणी छड़ो हिकिड़ो दॿो वठो, इहो बि उहो बि तव्हांखे वञी 2 दॿा वठो, तव्हां 700 रुपया थियनि था ॾींहं में। हिन खे तव्हांखे असांखे अल्टरनेट में 2-2 कलाक पढ़णी हूंदो। अगरि असां ॾिसूं था अगरि यूज़ेज वधीक आहे, माण्हुनि असांखे ॿुधायो त असां हिनखे डेली बेसिस ते बि हलाए सघंदासीं। तव्हांजे जेके रिजर्वायर्स आहिनि उते पाणी जाम आहे, उते जाम आहे ऐं क्वालिटी पाणी जी क्वालिटी सुठी आहे। हिते असां सुठी में मुराद केतिरी पीअण जहिड़ी आहे, पीअण जहिड़ी आहे, pH वैल्यू जेको आहे 7 आहे, पी सघूं था बाक़ाइदा तव्हां। उहो छो जे करे ट्रीटेड थींदो आहे पाणी, जीअं असांजो खीरसर को ईंदो आहे, हिते असांजो जेको आहे फिल्टर प्लांट आहे, उनमें पाणी खे ट्रीट कंदा आहिनि, मुख़्तलिफ़ केमिकल्स वग़ैरह विझंदा आहिनि। इहो हूंदो त आहे, पर छा प्रैक्टिकली न प्रैक्टिकल थिए थो। भले अगरि कंहिंखे उनखे जेको आहे पंहिंजे मॉनिटरिंग मां बि कयां थो, हितो मां तव्हां आवाम खे बि चयां थो, भली अगरि कंहिंखे बि कंहिंखे कोई शक ऐं शुबात आहिनि जो अगरि ट्रीट इहे नथा थियनि, केमिकल नथा थियनि, त नंढो जीअं नेस्ले जो पाणी आहे,
ईअं बोटल भरे हिते रोड़ी में ई तव्हांजो उहो आहे फैक्ट्री आहे, लेबोरेटरी आहे सॉरी, त उन लेबोरेटरी में तव्हां टेस्ट कराए सघो था जो इहो ट्रीट थियल आहे या न क़ाबिल सिहत मतिलबु सिहत जे लाइ जेको क़ाबिल इस्तेमालु आहे। अच्छा इहो ठीकु। हाणे शहर जी सफ़ाई सुथराई लाइ बि USAID वारनि जेको आहे त तव्हांखे गाॾियूं ॾिनियूं, उहे गाॾियूं जेको आहे त माण्हू था चवनि त इहो गाॾियूं इहे बीठे बीठे ॻरी वेंदियूं, ख़राबु थी वेंदियूं, या हिन वक़्तु बि कंडीशन इहा आहे त क़ाबिल इस्तेमालु तव्हांखे केतिरियूं गाॾियूं मिलियूं आहिनि, उहे केतिरियूं क़ाबिल इस्तेमालु आहिनि, ऐं इहे जेको आहे वरी इहो बि ॿुधण में आयो त इहे गाॾियूं जेकॾहिं हितां यूज़ नथियूं थी सघनि त शायदि असां कुझु वापसि हली वञनि। इहे जेके गाॾियूं असांखे मिलियूं आहिनि 88 गाॾियूं आहिनि। 88 गाॾियूं उन्हनि शुरू में जंहिं टाइम ॾिनो हुयो उन्हनि में बि असांखे इहे गाॾियूं तव्हांजे 3 ॿियनि ज़िलनि खे बि ॾियणा आहिनि। इहो आहे उन्हनि खे वञणा आहिनि इन्हनि मां ई। शुरू में USAID जेके आहिनि गाॾियूं सभु हेॾे आयूं, तव्हांजे खाते में आयूं, माण्हू ॾिठो त एतिरियूं सारियूं गाॾियूं जैकबाबाद खे मिलियूं, वरी सुभाणे खां पोइ इहे गाॾियूं तव्हांखे वापसि वञनि। हिते जेको असांखे ॾिननि न 88 गाॾियूं, पोइ हिननि चयोसीं इहे गाॾियूं तव्हांजे इस्तेमालु को वधीक आहिनि, इहे गाॾियूं कुझु असां ॿियनि ज़िलनि खे ॾींदासीं। पोइ दफ़े सेक्रेटरी साहिबु आयो, उन बि ब्रीफ कयो हुयो वेंदा आहे, पर मेन ॻाल्हि आहे गाॾियुनि जे लाइ असांखे ड्राइवर खपनि। बग़ैर ड्राइवर जे गाॾी कोई बि नथो हलाए सघे, ऐं ना ई असां वटि अहिड़ो आहे परमिशन आहे जो असां कॉन्ट्रेक्ट बेस ते कंहिंखे खणी सघूं। कॉन्ट्रेक्ट बेस ते बि हिते पाबंदी लॻल आहे, इन जे लाइ इहे गाॾियूं बीठियूं आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खे बाज़ दफ़ा लिखियो आहे, पंहिंजे लोकल गवर्नमेंट खे, सेक्रेटरी खे, हिते असां DC साहिब म्यूनसिपल जी पंहिंजी हेॾी सारी रेवेन्यू जनरेट थिए थो, जेके मुख़्तलिफ़ जेको आहे त शहर में, शहर खां ॿाहिरि मार्केट कमेटी आहे, तव्हांजो माल पिड़ी आहे, उन सां गॾु गॾु ॿियो शहर में मतिलबु जेके आहिनि रेडियूं वग़ैरह या मुख़्तलिफ़ जेके आहिनि जेके तव्हांजा जेके इनकम आहे, त पोइ तव्हां इन इनकम जे थ्रू जेको आहे त तव्हां उहो करे तव्हां इहो प्रोग्राम नथा हलाए सघो। न हलाए सघूं था असां, पर सिंध गवर्नमेंट असांखे परमिशन ॾिए त असां हलायूं। विदाउट परमिशन असां इहो कीअं हलाए? तव्हां चवणो आहे त असां वटि माना उहे रिजर्वाइस एतिरा आहिनि जो असां अगरि कॉन्ट्रेक्ट बेस ते कोई ड्राइवर खणूं था, जीअं 30, 40, 50 ड्राइवर असां खणूं था, असां उनखे पे बि करे सघूं था। पर सिंध गवर्नमेंट असांखे इजाज़त ॾींदी त असां कॉन्ट्रेक्ट बेस ते खणंदासीं। सुभाणे असांखे इजाज़त न मिले ऐं कॉन्ट्रेक्ट बेस ते को ड्राइवर खणे, सुभाणे ईअं न हुजे को शइ असांजे लाइ वबाले जान थिए। इहो ई हवालो ॾेई करे त बाबा असांखे गाॾियूं मिलियूं आहिनि, करोड़ अरबे रुपयनि जी मालियत बणिजे थी न, 88 गाॾी आहे, गाॾियूं माना फी गाॾी बि इलाही सारी महांगी, त एॾी वॾी असांखे जेको आहे त मशीनरी मिली आहे। तव्हां इहो लिखो सिंध हुकूमत खे त असांखे इन्हनि जे लाइ परमिशन ॾियो त की ड्राइवर ॾिसो, जेके ड्राइवर न हुजण जे करे इहे सभु शयूं असांखां वापसि थी वञनि, त इहो सम्झो हितां जा अवाम ज़ाहिर ॻाल्हि आहे वरी साॻो वावेला साईं असांजी अहलियत न हुई, हीअं न हो, हीअं न हो, इल्ज़ाम तव्हांजे मथां बि लॻी सघे थो, इहो इल्ज़ाम जेको आहे हितां जे पॉलिटिशियन ते बि लॻी सघे थो त बाबा हिननि में कैपेसिटी न हुई एतिरी जो ई गाॾियूं वापसि वयूं। त तव्हां इहा लिख पढ़ करे एडिक्शन जा अप्रूवल नथा वठी? इहे असां लिख पढ़ कया आहिनि। इहे असां जेको आहे पंहिंजो सेक्रेटरी साहिब खे मुख़्तलिफ़ टाइम में इहे असां लेटर रिमाइंडर इहे असां ॾींदा रहियूं, रिक्वेस्ट कंदा रहियूं, असांखे इजाज़त ॾियो, असां पाण खणूं, न उतो इजाज़त मिले थो, ना ई कुझु अहिड़ो जो बाबा को असां तव्हांखे गवर्नमेंट जा उहे ॾींदासीं तव्हां हलाए सघो। ॾिसो न, बाक़ी हाणे जेतिरा मूं ओतिरी ॻाल्हियूं, स्क्रीन जे पोयां हर को 100 ॻाल्हियूं कंदो, बाबा हीअं थिए मां करे वेंदुमि, पर हिते जेके आहिनि कुझु लिमिट आहिनि। असांखे इन सीट ते जेके माण्हू वेठो हूंदो आहे या इंसान, उनखे पंहिंजे लिमिट्स जा ख़बर हूंदा आहिनि। ॿाहिरों त माण्हू चवंदो साईं अगरि पैसा आहिनि पोइ छो नथो, पर गवर्नमेंट जा पैसा आहिनि, को मुंहिंजा ज़ाती प्राइवेट पैसा न आहिनि जो मां माण्हू ड्राइवर खणी ऐं मां उन्हनि खे पे कयां। सुभाणे इहो पे थिए, इहे ड्राइवर बि हलनि, इन्हनि खे असां पे बि कयूं, गवर्नमेंट जो किथे इजाज़त तव्हांखे कीअं हिसाब सां तव्हां पेमेंट कई आहे, पोइ हुनजो केरु ज़िम्मेदारु आहे? अगरि सिंध गवर्नमेंट असांखे, गवर्नमेंट ऑफ सिंध असांखे इजाज़त ॾिए थी, असांखे पंहिंजो डिपार्टमेंट इजाज़त ॾिए थो, त पोइ त कोई इशू न आहे, असां कंदासीं। हिकिड़ी इजाज़त ई नथी मिले त उन शइ खे असां कीअं इहो करे सघूं? अच्छा, हाणे सफ़ाई सुथराई ते था अचूं त तव्हां वटि सफ़ाई लाइ जेको घुर्बल स्टाफ आहे, जेतिरो अपॉइंटेड आहे, इहो सॼो स्टाफ कमु थो करे ऐं सफ़ाई जो निज़ाम मां तव्हां मुतमिन आहियो, या अञा वधीक बहितरी जी ज़रूरत आहे, या के माण्हू अहिड़ा आहिनि जेके नौकरियूं नथा कनि, घर वेठे पघार खणनि था, अहिड़ी क़िस्म जे? घर वेठे त कंहिंखे बि पघार न मिलंदो हिते, घटि में घटि इहो ॿी कंहिं जॻह ते कनि। न ॿी कंहिं जॻह ते बि गवर्नमेंट जाइन ते हूंदो, गवर्नमेंट जो कंहिं वटि कंहिं ऑफिस में हूंदो त उहा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी कंहिं हुनखे न आहे। जेको आहे मेन तव्हां ॾिसो, हे असांजो हाणे शहर जो पहिरियों हे पुराणी SNDT जे हिसाब सां इहा ठहियलु आहे, ऐं जेके उहे मुलाज़िम हुआ, हिन खां पोइ शहर वधियो आहे, असांजे हिन खे मैनुअल स्वीपर जी वधीक ज़रूरत आहे। जेके मैनुअल स्वीपर्स आहिनि त उहे सम्झो था तव्हां वटि आहिनि घणा ऐं ज़रूरत केतिरी आहे? असां वटि त हाणे पहिरियों असां वटि तक़रीबन 300 आहिनि, 300 आहिनि, जंहिंमें काफ़ी रिटायर थी विया आहिनि। तक़रीबन वञी हाणे असां वटि
वञी 100 सवा रिटायर, कुझु बीमार, कुझु कीअं, तक़रीबन असां वटि 200 जी स्ट्रेंथ हूंदी आहे हाणे। अञा त असां चवंदा ईअं काफ़ी रिटायर थिया आहिनि, अहिड़ो को सिंध गवर्नमेंट को वरी थिए 300 इहे 100 ॾेढ ॿिया 400-500 माण्हू हुजनि, जो शहर वधी वियो आहे, आबादी वधी वई आहे, त इन जे लाइ त अञा हिन खे जेके मैनुअली स्वीपर हुजनि त उहे मतिलबु शहर में सफ़ाई में बहितरी आणे सघनि था। तव्हांजे अचण असां को अॻु में ई तव्हां ॾिसो न विच में नसासे कया, उन्हनि इहे ई स्वीपर हुया ऐं उन्हनि कुझु हायर कया हुया, उहे स्वीपर बि हलंदा हुया। पोइ वरी उन सां इदारो ख़तमु, छो जे करे प्राइवेट इदारो आयो, उहे उन्हनि हायर कया, असां त हायर नथा करे सघूं, इन जे लाइ असांखे गवर्नमेंट जो कॉन्ट्रैक्ट उहो त हायर करे। अहिड़े ई मतिलबु जेको आहे न, असांखे जेके बि असांजो ओरिजिनल स्वीपर जी इजाज़त मिले, स्वीपर उहे असांजा अपॉइंट थी वञनि, त शहर जो सफ़ाई में ईअं बहितरी ईंदी। पर हितो जो अवाम साथ ॾे। माण्हुनि जी राय जेका असांखे मालूम थी आहे त तव्हांजे अचण सां कम में या सफ़ाई में या ॿियनि काफ़ी जेको आहे उन शोबनि में बहितरी ज़रूरु आई आहे। ज़ाहिर ॻाल्हि जॾहिं बहितरी आई आहे त माण्हू उन शइ खे ॾिसनि बि था, पर माण्हू चवंदा त अञा असांखे वधीक जेको आहे त सहूलियत मिलणु घुरिजे या सफ़ाई सुथराई जो। त तव्हां मूं हर कंहिंजी उमेद बि आहे त तव्हांखे जेकॾहिं वधीक माण्हू हुजनि त ज़ाहिर तव्हां बहितर रिज़ल्ट ॾेई वधीक माण्हू हुजनि या मशीनरी इस्तेमालु, तव्हां जेतिरा कैपेबल आहियो ओतिरी त मशीनरी इस्तेमालु ओतिरी असां इस्तेमालु कयूं था। जेके इहे गाॾियूं हलनि था USA जा सभु टोटली न आहिनि बीठा, जेके असांजे इस्तेमाल में आहिनि, कुझु असांजा जेके स्वीपर्स वग़ैरह आहिनि उहे बि इहे गाॾी हलाइनि था। जेके गाॾियूं हलाए सघनि था, जंहिंजी ट्रेनिंग थियल आहे, उहे हलाइनि था। तक़रीबन कुझु मशीनरी असांजे रोड ते हले थी USA। तव्हां बि ॾिठो हूंदो घणा परसेंट तव्हां 88 गाॾी तव्हांखे मिली आहे। अच्छा, अॻु में इहो बि तव्हां अॻुणे इन ॻाल्हि जी बि थोरी वज़ाहत कयो, न कई तव्हां, त इन मां घणी मशीनरी, घणियूं गाॾियूं वापसि वेंदियूं ऐं जेकबाद जे लाइ घणियूं आहिनि टोटल? असां हिननि खे चयासीं जेके मेन जेके आहिनि न गाॾियूं या साइड लोडर आहिनि, उहे असां चयासीं बाबा तव्हां असांखो भली 4 खनि वापसि वठो, 4 जेके तव्हां ॿियनि खे। ॿियो जेको हितो जेके असांखे चिंची रक्षा ॾिना अथनि सनी घिटियुनि में रक्षा। ॾिसो रक्षा ऐं सूज़की तक़रीबन ॻाल्हि हिकु जे सूज़की पिकअप जेकी आहे, जेके USA तव्हां ॾिठा हूंदव शहर में हलनि था, इन्हनि जो साइज़ हिकु असां चयोसीं भली तव्हां रक्षनि में जेको आहे उन्हनि जो जेको असां ॾिठोसीं, उन्हनि खे जेको थोरो हलायोसीं त उहे हीट बि करनि था। हिते असां वटि 51-52 सेंटीग्रेड आहे, रक्षनि जो इंजण ई नंढो आहे, इन जे लाइ असांजो भली तव्हां रक्षा भले तव्हां अगरि ॾियो था ॿियनि खे ॾियो, असांखे उहो सूज़की पिकअप ॾियो। सूज़की जेके पिकअप आहिनि उहे असां न ॾींदासीं, उहे असां वटि तव्हांखे फ़ाइदो आहे न, तव्हां वटि शइ पहुतल आहे, हिन जेका तव्हांखे पसंदि उहा रखो। असां त इहे चया न, इहे सूज़की पिकअप्स इहे आहिनि, इहे असांजे शहर में हुजनि। बाक़ी भले रक्षा आहिनि, उन्हनि जो इंजन बि गरम थिए थो, नंढो इंजन आहे ऐं लोड वधीक आहे गार्बेज जो, इन जे लाइ असांजो रक्षनि जो ठीकु आहे, भली वञनि था त साईं कोई इशू न आहे। अच्छा, हाणे राजवाह जो जेको मसइलो आहे, राजवाह जो म्यूनसिपल बि उन में पैसा ॾिए थी, जॾहिं इहो सफ़ाई जेका थिए थी हर साल, तव्हांजो एरीगेशन जे तरफ़ां बि थिए थो, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इहे इन में पैसा जेको आहे त निकिरनि था, उहे पैसा जेको आहे त लॻनि था। पर थिए ईअं थो, राजवाह त साफ़ु थिए थो, पर उहा जेका मिटी आहे इहा वरी यको मुसलसिल जेको आहे त उन राजवाह जे पासनि सां गंदगी थिए थी, माण्हुनि खे ॾाढी तकलीफ़ थिए थी। इन ते वरी मीडिया ते बि जेको आहे त थिए थो। त इहा जॾहिं पैसा बि मिलनि था, इहो सॼो वरी सफ़ाई बि त थिए, पर इहो जेको गंद आहे इहो माण्हुनि जे आज़ार लाइ छो रखियो वेंदो आहे? असल में इहो जेको सिल्ट निकिरे थो, उहो जेको आहे आलो हूंदो आहे, जंहिं टाइम हे वाहे को कढी रखंदा आहिनि, ओतिरे ते अगरि असां ट्रैक्टर उते बीहारे छॾूं, पंहिंजा मशीनरियूं बीहारे छॾूं, त भली उनमें विझंदा, पोइ बि उन्हनि जो जेको आहे न हारदो वेंदो सॼो उहो, छो जे करे अधु लिक्विड आहे अधु सॉलिड आहे। इहो अधु उते हारबो, अधु ई जेको आहे वरी उहो यानी डबल शिफ्टिंग थी वेंदी। इन जे लाइ हे जंहिं टाइम ॿाहिरि कढी रखनि था, वरी इहो सुके थो, ड्राई थिए थो, पोइ असां पंहिंजा मशीनरी हणी असां इनखे ॿाहिरि वञी डिस्कार्ड कयूं था। स्मेल थिए थी जेका, या जेका गंदगी पैदा थिए थी, त माण्हू मुतासिर थियनि था न। इहो हाणे इहो थियनि त माण्हू वधीक मुतासिर थियनि था, हद खां वधीक मुतासिर थियनि था। इन जो मेन रीज़न इहो आहे, या पोइ इन में जेको आहे न तव्हांजो जीअं तो वाइन जे कड़नि ते जेके आहिनि घर्स वग़ैरह जेके बि आहिनि, इनमें मतिलबु जेको आहे ड्रेनेज सिस्टम विझनि ई न, त थोरो असांजे मतिलबु डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन या इनमें कंहिंखे बि निकाल विझणु न छॾनि। निकाल ॾुखियो आहे, इहो ॾाढो ॾुखियो कमु आहे, इहो पॉसिबल कोन्हे। छाजे करे जो तव्हां ॿाहिरनि माण्हुनि खे त रोके सघो था, पर जॾहिं विच शहर खां क्रॉस थिए थो त उते त सॼो कवर्ड आहे, तक़रीबन माण्हुनि जी ड्रेनेज सॼी जेका आहे हिननि में इस्तेमालु थिए थी, त पोइ इहो ड्रेनेज थिए थो, सिल्ट थिए थो, पोइ इहो माण्हू थोरो इनखे वरी बर्दाश्त बि करिणो पवंदो। अगरि पाण जेतिरे ताईं इंसानु पाण शऊर, पंहिंजे मथां शऊर इस्तेमालु न थींदो, शऊर सां कमु न कंदो, त इहो वरी इम्पॉसिबल ॻाल्हि आहे। को अहिड़ो शइ ई न आहे, अगरि असां ॿाहिरि ट्रैक्टर बीहायूं, पंहिंजा मशीनरी बीहायूं,
अगरि उतां सिल्ट कढी विझनि था उन में बि त उहो उते ई हारिजी वेंदो छो जेके ट्रैक्टर्स वग़ैरह उहो अहिड़ा हूंदा आहिनि को फुली पैक न आहिनि जो मतिलबु पाणी या छा उते हारिजे न इन जे लाइ या माण्हू उन में सिल्ट न विझे राजवा में ईअं सिर्फ़ु इरीगेशन पर्पज़ लाइ इस्तेमालु हुजे त उहा बहितर आहे न त पोइ इहो आवाम खे इन तकलीफ़ खां गुज़रणो पवंदो उन में असां पाण बि ज़िम्मेदार हा आहियूं। पाण बि ज़िम्मेदार आहियूं। वॾी महिरबानी अव्हांजी, अव्हां टाइम ॾिनो असांखे। महिरबानी। नाज़रीन, इहो आहे आसिफ़ अली मुगरी साहिबु, चेयरमैन म्यूनसिपल कमेटी। उन्हनि सां असां मुख़्तलिफ़ इशूज़ ते डिस्कस कईसीं, पाणी जे मसइले ते, ड्रेनेज, सफ़ाई सुथराई या म्यूनसिपल सां रिलेटेड जेके बि शयूं आहिनि या अवामी अहंज तकलीफ़ुनि जा जेके बि टॉपिक्स हुया असां कोशिशि कईसीं पंहिंजे तरफ़ां उन्हनि शयुनि ते डिस्कस कयूं ऐं उन्हनि खां बाद में तव्हां ॿुधो त मुगरी साहिब जन इन ते चङी तरह जेको आहे त डिटेल में सभु ॻाल्हियूं असांखे सम्झायूं। मसइलो ख़ासि जेको पाणी जो आहे उन पाणी जे मसइले जे बारे में जेका कचहरी थी उन मां असां इहा उमेद था रखूं त इनशाअल्लाह अनक़रीब इहा जेका असांखे स्कीम आहे इन स्कीम जो लाभ मिलंदो, फ़ाइदो मिलंदो, पर शर्त इन ते त असांजा अवाम बि इन लाइ पंहिंजी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करे। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलमगीर ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।